दरिया खान मरी रूरल हेल्थ सेंटर के अमले पारां लखे रुपयनि जूं सरकारी दवाऊं मुद्दे ख़ारिज करे ढेर ते उछलाई वयूं आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त केतिराई मरीज़ रूरल हेल्थ सेंटर मां बिना दवाउनि जे मटी वञनि था। मथे जी सूर जी टैबलेट बि नथी मिले। या अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। दरिया खान मरी रूरल हेल्थ सेंटर के अमले पारां लखे रुपयनि जूं सरकारी दवाऊं मुद्दे ख़ारिज करे ढेर ते उछलायूं आहिनि। इन हवाले सां शहरियुनि जो चवणु आहे त केतिराई मरीज़ रूरल हेल्थ सेंटर मां बिना दवाउनि जे मटी वञनि था। मथे जे सूर जी टैबलेट बि नथी ॾिनी वञे। अहम ख़बर ॾियूं तव्हांखे आगाही ॾींदा हलूं। इन हवाले सां दरिया खान मरी रूरल हेल्थ सेंटर के अमले पारां लखे रुपयनि जूं सरकारी दवाऊं मुद्दे ख़ारिज करे ढेर ते उछलाई वयूं आहिनि। वधीक नाज़रीन खे ॿुधायूं पिया त शहरियुनि जो इन हवाले सां चवणु आहे त केतिराई मरीज़ रूरल हेल्थ सेंटर मां बिना दवाउनि जे मोटी वञनि था, जॾहिं त मथे जी सूर जी टैबलेट बि नथी ॾिनी वञे। दरिया खान मरी रूरल हेल्थ सेंटर के अमले पारां लखे रुपयनि जूं सरकारी दवाऊं मुद्दे ख़ारिज करे ढेर ते उछलाई वयूं आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया शहरियुनि जो इन हवाले सां चवणु आहे त केतिराई मरीज़ रूरल हेल्थ सेंटर मां बिना दवाउनि जे मोटी वञनि था। मथे जे सूर जी टैबलेट बि नथी ॾिनी वञे। दरिया खान मरी रूरल हेल्थ सेंटर के अमले पारां लखे रुपयनि जूं सरकारी दवाऊं मुद्दे ख़ारिज ॼाणाए ढेर ते उछलाए वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर वरियल सिंधी खां। वरियल सिंधी, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी के अमले की नाअहली साम्हूं अची वही है। लखे रुपयनि जूं अहम दवाऊं गरीबन के ॾियण बदिरां मुद्दो ख़ारिज थियण बाद किचरे के ढेर में उछलाए छॾियूं वयूं आहिनि। जॾहिं त DHO नुशरो फरोज़ इन मामले खां बेख़बर बणियल आहे। दरिया खान मरी रूरल हेल्थ सेंटर के अमले पारां सरकारी दवाऊं अस्पताल में ईंदड़ ज़रूरतमंदन के ॾियण बदिरां मुद्दो ख़ारिज थियण बाद अस्पताल की दीवारनि भरिसां कचरे के ढेर में फिटो कराए छॾियूं। जॾहिं त शहरियुनि जो चवणु आहे त हर रोज़ केतिराई मरीज़ रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी मां अमले जा दड़का खाई खाली मोटी वञनि था। उन्हनि खे मथे जे सूर जी टैबलेट भी नथी मिले। रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी के अमले जे अहिड़ी अमल ते शहरियुनि ऐं सियासी समाजी अॻुवाननि घटि ज़ाहिर करे छॾी आहे। शहरियुनि पारां सिहत खाते जे सेक्रेटरी खां नोटिस वठण जो पिणु मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी वरियल सिंधी तफ़सील